सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल ते आउं रुख सिंधी दोस्तनि ऐं साथियुनि सां मुखातिबु आहियां। जिन बि दोस्तनि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि, असांखे सोशल मीडिया अकाउंट्स ते फॉलो कनि, जीअं पंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। अॼु पाण सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु सिंध में केनालनि जी मुखालफ़त में हलंदड़ तहरीक साबित करे छॾियो आहे त सिंधी क़ौम मुतहद आहे, सिंधी क़ौम इतिहाद जो मुज़ाहिरो पई करे। अक्सर करे कुझु माण्हू सिंधी क़ौम खे इहो तानो ॾींदा आहिनि त हू मुतहद न आहिनि, छिड़वेछड़ आहिनि ऐं संदन छिड़वेछड़ हुजण करे देश मथां ग़ुलामी जा कारा ककर छाइल आहिनि। पर गुज़िरियल 2-3 महीननि खां सिंधु दरिया ते कैनाल अॾण ख़िलाफ़ हलंदड़ तहरीक जी अॻुवाणी सियासी पार्टियुनि जा अॻुवान न पर आवाम पाण करे रहियो आहे। सिंध जा क़ौम परस्त, तरक़ी पसंद, जमहूरियत पसंद अॻुवान हिन सॼी तहरीक जी अॻुवाणी करण खां कन लाटार करे रहिया आहिनि। असल में हू हुक्मराननि सां सिधो मुहाॾो अटकाइण यानी मुक़ाबिलो करण खां ड्रिनल आहे। अॻुवान नथा चाहिनि त खेनि का तकलीफ़ रसे, हू अहिड़ो को क़दम खणणु नथा चाहिनि जंहिंसां हू जेलनि में वञनि, लाठी चार्ज संदन जिस्म ते बि थिए, संदन पुठनि ते बि चबुक लॻनि। हू था चवनि इहे चबुक सभु माण्हुनि ते लॻनि, माण्हू मोचड़ा खाइनि, असां अॻुवाणी कयूं घर वेठे। हाणे अॻुवान हिन तहरीक खे इन अंदाज़ में हलाइण था चाहिनि त संदन जीअ खे को बि जोखो न रसे, बाक़ी अवाम वञी पाण ॼाणे। हिन वक़्तु सिंध में अॻुवाणीअ जो बहरान आहे, सिंध में लीडरशिप जो खाल मौजूदु आहे। हीअ जेका क़ौम परस्त क़यादत आहे इहा हाणे अवाम जी अॻुवाणी करण जी क़ाबिल न रही आहे। सिंध में तहरीक बिना कंहिं क़यादत जे हली रही आहे, जॾहिं त सिंध जा माण्हू बिना कंहिं फ़र्क़ जे ॿोली, मज़हब, फ़िरक़े, नसुल, बिना कंहिं फ़र्क़ जे मुतहद थी देश जे दुश्मन कुवतुनि सां सिधो मुक़ाबिले में आहिनि। इन मां साबित थिए थो त सिंध त मुतहद आहे पर अॻुवान इतिहाद नथा चाहिनि। इन करे अवाम नई क़यादत जे तलाश में, वरी ॿुधायां थो त अवाम नई क़यादत जे तलाश में आहे जेका हिन बहरानी ऐं ॾुखी सूरत हाल में अवाम सां गॾु बीहे। अवाम उन ई क़यादत खे, उन ई नई क़यादत खे पंहिंजो अॻुवान, रहबर ऐं रहनुमा तस्लीम कंदो। अवां जी वॾी वॾी महिरबानी।